अस्सलाम वालेकुम दोस्तों, सभिनी दोस्तनि लाइ हिकु नई ख़ुशख़बरी। ज़हर ज़िंदगी ड्रामे में जंहिं बि दोस्त खे अगरि कमु करिणो आहे ऐं अदाकारीअ जो शौक़ु रखे थो त नूर ज़हूर साहब सां राब्तो करे। ऐं दोस्तो, नूर ज़हूर साहब कुझु ॾींहं पहिरियां पंहिंजे फेसबुक पेज ते पोस्ट रखी त नवनि अदाकारनि खे ज़हर ज़िंदगीअ में कमु करण जो मौक़ो मिलियो आहे ऐं धरती टीवीअ जे तावन सां ऐं जेको आहे उन्हनि खे मौक़ो ॾिनो वेंदो। ऐं हीउ ड्रामो तमामु बहितरीनु ड्रामो आहे। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में तमामु सुठा एक्ट्रेस ऐं तमामु सुठा अदाकार कास्ट कया विया आहिनि। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जी जेको आहे त 20 तारीख़ रिकॉर्डिंग शुरू कई वेंदी। ऐं नूर ज़हूर साहब पंहिंजे फेसबुक पेज ते पोस्ट रखी त हीउ ड्रामो जेको तमामु ज़ोर लॻाए ऐं तमामु सुठो साबित ई कंदुसि ऐं जेके ॿिए ड्रामा हलनि पिया उन्हनि खां सुठो ई साबित थींदो ड्रामो। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो जेको आहे त तमामु बहितरीनु साबित थींदो। हिन में जेके अदाकार कमु कंदा असमा भुट्टो, निसार शाह, अब्बास गुल ओडाणो जेको पाण सीनियर अदाकार आहे ऐं हिन ड्रामे में आज़म मेंगल खे बि शामिलु कयो वियो आहे। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां निसार शाह जेको पाण सीनियर अदाकार ऐं एक्टर आहे हिन ड्रामे में तव्हांखे ॾिसण में ईंदो। ऐं अब्बास गुल ओडाणो, मजूसता लाड़, बिलावल खोखर, इन खां अलावा बहितरीनु नवां अदाकार तव्हांखे हिन ड्रामे में ॾिसण में ईंदा। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जी 20 तारीख़ रिकॉर्डिंग कई वेंदी, जंहिंजो डायरेक्टर आहे खजू साहब ऐं हिन जो राइटर आहे नूर ज़हूर साहब। ऐं तमामु सुठो ड्रामो आहे, तमामु बहितरीनु ड्रामो आहे। हीउ धरती टीवीअ ते हलंदो। दोस्तो, अॼोको वीडियो जे तव्हांखे पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा, सब्सक्राइब करणु विसारींदा, चेता ॾींदा। अली रज़ा मैसर खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। सभिनी दोस्तनि जी महिरबानी। थैंक यू।